लाहौर में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त लाहौर में PTI जे चेयरमैन इमरान ख़ान खे शौकत खाना अस्पताल मुंतक़िल कयो पियो वञे, जिते PTI जे चेयरमैन जो इलाज कयो वेंदो। इन मौक़े ते सिक्योरिटी इदारे जे अॻुवाण जो PTI जे चेयरमैन इमरान ख़ान खे फ़ोन कयो वियो। इन मौक़े ते इदारनि जे अॻुवाण चयो त अवां कहिड़ी अस्पताल में इलाज कराईंदो। इन मौक़े ते इमरान ख़ान जो चवणु हो त मूंखे शौकत खाना अस्पताल मुंतक़िल कयो वञे। इमरान ख़ान खे सख़्त सिक्योरिटी में लाहौर मुंतक़िल कयो पियो वञे। लाहौर में सिक्योरिटी इदारनि पारां सिक्योरिटी इंतहाई सख़्त कई वई आहे। इमरान ख़ान खे लाहौर जे शौकत खाना अस्पताल मुंतक़िल कयो पियो वञे, जिते संदसि टंग में लॻल गोली जो इलाज कयो वेंदो। ज़राए खां मालूम थियो त सिक्योरिटी तमामु सख़्त कई वई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।